أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ضربت عليهم الذلة أينما ثقفوا إلا بحبل من الله وحبل من الناس وباءوا بغضب من الله وضربت عليهم المسكنة ذلك بأنهم كانوا يكفرون بآيات الله ويقتلون الأنبياء بغير حق ذلك بما عصوا وكانوا يعتدون ليسوا سواء من أهل الكتاب أمة قائمة يتلون آيات الله آناء الليل وهم يسجدون يؤمنون بالله واليوم الآخر ويأمرون بالمعروف وينهون عن المنكر ويسارعون في الخيرات وأولئك من الصالحين وما يفعلوا من خير فلن يكفروه والله عليم بالمتقين صدق الله مولانا العظيم. मथिन आयतुनि सगुरनि में अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया जे अफ़ज़ल हुजण ऐं उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे ख़सलतुनि जो बयानु फरमायो हो त अमर बिल मारूफ़ ऐं नही अनिल मुनकर कंदा आहिनि ऐं अल्लाह ते ईमान आणींदा आहिनि। उन खां पोइ अहल किताब खे चयो वियो त जेकॾहिं तव्हां बि ईमान आणींदव त तव्हां बि बहितर उम्मत बणिजी वेंदव, पर किन ईमान आंदो अक्सर उन्हनि मां फासिक हुया, बेदीन थिया। अल्लाह तबारक व तआला वरी उम्मत मुस्लिमा खे इहा दिलजाए बि ॾिनी त हे तव्हांखे कुझु बि न करे सघंदा, जेकॾहिं तव्हांजे मुक़ाबले में ईंदा त तव्हांखे पुठी ॾेई करे भॼंदा। छो त ईअं हुयो, मदीने पाक में वॾा क़बाइल हुया चोतरफ़, बनु नज़ीर, बनु क़ैनुक़ा, बनु क़ुरैज़ा। तारीख़ शाहिद आहे त उन्हनि खे रुसवाई नसीब थी ऐं ख़ैबर जा जेके यहूदी हुया उन्हनि खे शिकस्त नसीब थी हुई ऐं हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु अन्हु जे दौर में त रूम जी सल्तनत बि फतह थी हुई ऐं उहे पस्त थी विया हुआ। अल्लाह तबारक व तआला हाणे फरमाए थो त अल्लाह जे ज़िमे ऐं माण्हुनि जे पनाह खां सवाइ जिते लदा वेंदा उते मथनि ख्वारी हई वई आहे। यानी हिन मां जेको ख़ासि मुराद आहिनि यहूदी आहिनि। यानी अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त अल्लाह जे ज़िमे ऐं माण्हुनि जी पनाह खां सवाइ जिते लदा वेंदा उते मथनि ख्वारी हई वई आहे। यानी अल्लाह तबारक व तआला हिननि जे मथां ख्वारीअ खे मुसलत कयो आहे। ऐं अल्लाह जे ॾमर हेठि वरी वरिया ऐं मथनि मुहताजी हई वई आहे। जीअं त यहूदी मुंड खां वठी साज़िशी रहिया आहिनि। 2500 साल अॻु में इन्हनि जी सल्तनत हुई, पर जॾहिं इन्हनि अल्लाह जी नाफ़रमानी कई, अल्लाह जे किताबनि में तहरीफ़ कई, त अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे मथां ख्वारीअ खे मुसलत करे छॾियो। ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे ख्वारीअ खे मुसलत कयो ऐं उन खां पोइ हे जिते बि हूंदा, चाहे जो हुननि खे पैसो हूंदो, पोइ बि हे पाण खे हीणो ज़ाहिर कंदा। ऐं अल्लाह साईं फरमाए थो त ऐं मथनि मुहताजी हई वई आहे। जीअं त यहूदी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर में बि साज़िशी हुया ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ बि साज़िशूं कयूं। उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला उम्मत मुहम्मदिया खे ॿुधायो ऐं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तुफ़ैल इन आयत सगोरीअ जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हिननि खे काई बि हुकूमत बि नसीब न थींदी। यानी जिते बि हूंदा त ही महकूम थी रहंदा। बिहबलिम मिन अल्लाह व हबलिम मिन अन्नास। हबलिम मिन अल्लाह हिते अल्लाह साईं फरमाए थो त इन मां मुराद मुफ़स्सिरीन हज़रात वठनि था त तौरात जा के हिसा हुया जिन ते हिननि अमल कयो, जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला हिननि खे बचायो। ऐं वहबलिम मिन अन्नास मां मुराद हीअ आहे त जिते बि हूंदा महकूम थी रहंदा, यानी हिननि खे हुकूमत नसीब न थींदी, यानी हे कंहिंजा मातहत थी रहंदा। हाणे तारीख़ शाहिद आहे त 2500 साल गुज़रण खां पोइ, 2500 साल खां अॻु में हिननि खे वॾी सल्तनतूं हुयूं। पोइ जॾहिं हिननि अल्लाह तबारक व तआला जी नाफ़रमानी कई, अंबिया खे नाहक क़त्ल कयऊं, नाहक शहीद कयऊं, त पोइ अल्लाह तबारक व तआला हिननि खे ख्वारी हणी छॾी ऐं ही महकूम थी रहिया। हिन वक़्तु बि जेका हिननि खे इसराईल में हुकूमत आहे, ईअं न सम्झो त अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हिननि खे हुकूमत नसीब न थींदी ऐं हिननि खे हुकूमत मिली आहे, ईअं न आहे। छो त इसराईल में जेका हिननि खे हुकूमत आहे हबलिम मिन अन्नास,
यानी ही मातहत थी रहिया आहिनि। छाकाणि त हिननि खे जेका हुकूमत हिननि जी ठही आहे, ईअं सम्झो त 4 जेके वॾियूं माना ईअं सम्झो त हुकूमतूं आहिनि, यानी रूस, बर्तानिया, फ्रांस ऐं अमेरिका, इन्हनि चानी मिली करे ईअं सम्झो इहा हिकिड़ी छावणी बणाई आहे। ऐं इहे जेके इसराइली आहिनि इहे इन्हनि जे ईअं सम्झो त साए में हलनि था ऐं अमेरिका जे साए में हलनि था। इन्हनि जी पंहिंजी हुकूमत न आहे। बर सूरत अल्लाह तबारक व तआला अॻिते फरमाए थो त इहा सज़ा हिन सबबा आहे जो अल्लाह जी आयतुनि खे नथी मञाऊं ऐं पैगंबरनि खे नाहक थी कुटाऊं। अल्लाह तबारक व तआला हिननि खे जेका सज़ा ॾिनी आहे इन्हनि ॻाल्हियुनि जे करे ॾिनी आहे। हिन वक़्तु बि हे जेके इसराइली आहिनि फ़लस्तीनियुनि जे मथां पिया ज़ुल्म कंदा रहनि था ऐं इहा हिकिड़ी हिननि जी वॾी साज़िश आहे। छाकाणि त कुझु साल अॻु में जर्मनियुनि यहूदियुनि खे कुठो ऐं मारियऊं, त पोइ जर्मनियुनि खे जेके जर्मनी बाशिंदा उन्हनि खे माण्हुनि चयो त तव्हां यहूदियुनि ते नाहको ज़ुल्म कयो आहे, पर जर्मनियुनि चयो त हिननि जे साज़िशुनि जी तव्हांखे न आहे ख़बर, ही जिते बि पेर रखनि था, चाहे वापार जे सिलसिले में या कहिड़े बि तरीक़े सां जिते बि पेर रखनि था, त हिननि जे ज़हन में फितनो ऐं फसाद ऐं साज़िश ई साज़िश आहे। ऐं हिननि जी जेका साज़िश आहे हिन वक़्तु बि पूरे उम्मत मुस्लिमा में ईअं सम्झो त चौगिर्द वकोड़ियल आहे। हाणे ही जेके बि आहिनि फ्रांस या बर्तानिया या अमेरिका या रूस, 3 जेके इहे आहिनि, इन्हनि मां फ्रांस, बर्तानिया ऐं अमेरिका त इहे त ईसाई आहिनि ऐं रूस आहे दरियो। चाहे जो हो 3 ईसाई आहिनि, इन्हनि जी पाण में ईअं सम्झो त अणबणत बि आहे, पर जॾहिं मुस्लमाननि जे मुक़ाबले में अचनि था त इहे सभु गॾिजी था वञनि। मुस्लमाननि जे ख़िलाफ़ इहे सभु गॾिजी था वञनि त जीअं मुस्लमाननि खे ख़तमु कनि, ऐं मुस्लमान वरी हिननि जे बरक्स आहिनि। छो त ईअं सम्झो त 7वीं सदीअ खां वठी करे मुस्लमाननि जी जेका ज़वाल आहे उहो शुरू थियो आहे। छाजे करे? छो त उन्हनि जेका मिलत ईअं सम्झो त इस्लामिया जे हुकमनि खे छॾे ॾिनो, त उन्हनि जी जेका वॾी ताक़त हुई, वॾो दबदबो हो, उहो आहिस्ते आहिस्ते ख़तमु थींदो आयो ऐं हिन वक़्त ताईं उहो दबदबो ख़तमु थींदो आयो आहे। अहिड़ो को दबदबो न आहे मुस्लमाननि जो। इन जे बरक्स ॾिसो त हो केॾा ईअं सम्झो त पावरफुल आहिनि। छाजे करे? जो असां मुस्लमाननि दीन इस्लाम खे छॾे ॾिनो आहे, दीन इस्लाम जे अहकामनि खे छॾे ॾिनो आहे। वरना हिन वक़्तु बि मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ असां बि कुझु पढ़ियो आहे त 1 अरब जे लॻभॻि मुस्लमान आहिनि, 1 अरब जे लॻभॻि, ऐं 50 जे लॻभॻि मुस्लिम ममालिक आहिनि जेके ख़ुदि मुख़्तार जिन जूं सल्तनतूं ऐं हुकूमतूं आहिनि। पोइ बि ॾिसो कोई कंहिंजी मदद करण लाइ तयारु कान्हे। इहो छाजे करे आहे? इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे आहे त असां इस्लाम वारी जेका वाट आहे, इस्लाम वारो जेको रस्तो आहे, उनखे छॾे ॾिनो आहे, जंहिंजे करे असांजे मथां पस्ती ऐं ईअं सम्झो त हीणाइप ग़ालिब अची वई आहे। जेकॾहिं असां अल्लाह तबारक व तआला जे दरवाज़े ते अची असां सरबसजूद थियूं ऐं उनखां अलावा असां मिलत इस्लामिया यानी शरीयत ते हलूं, त इनशा अल्लाह असांखे उहो ई दबदबो हासिलु थींदो जेको असांखे 8 सदियूं अॻु में मुस्लमाननि खे हुयो। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इहो इन्हनि जे करे, इन्हनि खे यहूदियुनि खे इहा सज़ा इन जे करे मिली आहे जो ही अल्लाह तबारक व तआला जी आयतुनि खे इनकार करनि पिया ऐं नबियनि खे नाहक शहीद करनि पिया। इहे आदतूं इन जी सबबा आहिनि जो बेफ़रमानी कयूं ऐं हद खां लंघंदड़ हुआ। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त इहे सभु हिकु जहिड़ा न आहिनि। किताब वारनि मां हिकिड़ी अहिड़ी सिधी टोली आहे जो अल्लाह जूं आयतूं राति जे वक़्तनि में पढ़ंदा आहिनि ऐं उहे निमाज़ बि पढ़ंदा आहिनि, यानी सभु हिननि में ख़राब बि न आहिनि। छो त के सलीमुल फितरत ऐं शहीद रूह बि आहिनि। जीअं ॾिसो नजरान जा जेके 40 ईसाई आहे, हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, 40 ॼणनि इस्लाम क़बूलियो हो। ऐं हबशा जो जेको नजाशी बादशाह हो, ईसाई हो, जॾहिं उन्हनि खे इस्लाम जी दावत पहुती त उन हज़रत जाफ़र ऐं हज़रत उस्मान रज़ियल्लाहु अन्हुमा जे हथ ते इस्लाम क़बूल कयो हो। उनखां अलावा हिन वक़्त ताईं बि अल्हम्दुलिल्लाह केतिरा ई आहिनि जेके यहूदियुनि मां मुस्लमान थियनि था, ईसाइनि मां मुस्लमान थियनि था। ऐं उनखां अलावा अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे चूंडे थो। ऐं अहिड़े तरीक़े सां जीअं मदीने पाक में बे शिरक जो अंधेरो चो तरफ़ फैलियल हो, पोइ बि उन्हनि में अल्लाह तबारक व तआला अहिड़ा त सलीमुल फितरत मां माण्हू पैदा कया हुआ जेको आहे उन वक़्तु बि तौहीद खे पसंदि कंदा हुआ। उन्हनि मां मुराद हीअ आहे हज़रत बरा बिन मारूर आहे ऐं उनखां अलावा मोहम्मद बिन मुसलमा रज़ियल्लाहु ताला अन्हु आहे। हीअ त उहे हुया जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक न आया बि हुया, तॾहिं बि हीअ जेको आहे गुस्ल जनाबत जो कंदा हुया ऐं उनखां अलावा तौहीद खे मञीदा हुआ। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीने पाक आया त ओड़ी महिल ई इस्लाम क़बूल कयूं। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त इन्हनि मां सभु हिकु जहिड़ा न आहिनि, यानी इन्हनि मां के ईमान आणनि था ऐं अल्लाह जे आॾो सजदो बि करनि था, निमाज़ बि पढ़नि था। ऐं अल्लाह साईं अॻिते फरमाए थो अल्लाह ऐं क़यामत जे ॾिहाड़े खे मञीदा आहिनि ऐं चङनि कमनि जो हुकुम कंदा आहिनि ऐं मदन कमनि खां जलींदा आहिनि। सिर्फ़ु पाण ईमान नथा आणनि बल्कि ॿियनि खे बि तलक़ीन करनि था। सिर्फ़ु पाण चङो कमु नथा करनि पर ॿियनि खे बि चङो कम जी दावत ॾियनि था, तबलीग करनि था ऐं बुरनि कमनि खां पाण बि रुकजनि था ऐं ॿियनि खे बि रोकनि था। अल्लाह साईं हिते फरमाए थो ऐं चङाइनि
यानी दीन मञण में अॻराई कंदा आहिनि ऐं इहे बलारनि मां आहिनि। ऐं अल्लाह साईं हिते फरमाए थो त ऐं जेका का बि चङाई कंदा आहिनि तंहिंजी बेक़दरी पटीअ न कबी। यानी अल्लाह तबारक व ताला उन्हनि जी जेका ईमान वारी दौलत आहे, जेका अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे ईमान वारी दौलत अता कई, इस्लाम मतिलबु उन्हनि खे नसीब कयो, अल्लाह तबारक व ताला इन जे इन नेकीअ खे रायगान न कंदो। अल्लाह साईं जे प्यारे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त फरमायो त जेके अहले किताब मां जेके ईमान आणनि था इन्हनि जे लाइ त ॿ अजुर आहिनि, छो त इहे पहिरियों हज़रत ईसा अलैहिस्सलाम ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ईमान आणनि पिया, पोइ जॾहिं वरी ईमान आंदऊं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॼण ख़ातमुन नबीन ते बि ईमान आंदऊं, यानी इन्हनि खे ॿ अजुर आहिनि। अल्लाह साईं अॻिते फरमाए थो त ऐं अल्लाह परहेज़गारनि खे ॼाणंदड़ आहे। दुआ आहे अल्लाह साईं तव्हां साईं क़ुरान ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।